जरड़े हुम्मा हुम्मा बिल भटाई तारियों कटियों ऐ कुंडियों वाला सिद्ध बारातियों दिया निया दूत के लहर लुजे देखी लगी देखने हर कलेड़िया दूत के लहर लुजे देखी। सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन पारां मुनक़िद करायल 3 ॾींहनि वारो सरतियूं संग क्राफ्ट्स मेलो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। सिंध सकाफ़त जे रंगनि ऐं हथ जे हुनर जे देसी शयुनि जी नुमाइश वारे हिन मेले में ॾेही तोड़े परॾेही माण्हुनि शिरकत कई। हथ सां ठहियल ऐं भर्त भरियल चोलनि विहाणनि रिलियुनि ऐं टोपियुनि जी ख़रीदारी करण सां गॾु दाद पिणु ॾिनो। I like it. People here, they are very enthusiastic. They are very nice and kind. And I like the dancing here. सुठो हिते फील थो थिए त हिते बि जेकॾहिं अगरि इहो सिंधीअ जा प्रोग्राम थींदा रहंदा त जेके सिंधी आहिनि उन्हनि खे जेको आहे सो घुमण में मज़ो ईंदो। ही जेका हिन शइ असांखे मुतासिर कयो आहे ऐं नथो सम्झां त के ॿी शइ असांखे मुतासिर कयो आहे। हे त हिकु नंढे पैमाने ते आहे पर असां चाहींदासीं त हे प्रोग्राम वॾी मां वॾी लेवल ते सिंध लेवल में उजागर थियणु घुरिजे। ही हिकु असांजी सकाफ़त आहे जेके वधि मां वधि असांखे उजागर करणु खपे। ही त सिर्फ़ु डोलवन माल में आहे पर हिनखे अहिड़ा प्रोग्राम असांजी पूरी सिंध में कया वञनि त जीअं असांजी सिंधी सकाफ़त मशहूरु थिए ऐं असांजे जेको सिंधियुनि जे बारे में माण्हू ग़लति था सोचनि उहो सही सोचनि। असीं मोहबती माण्हू आहियूं, अमन वारा माण्हू ऐं सभिनी खे ख़बर पवे त असांजी सकाफ़त केतिरी मिठी सुठी आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर जी औरतुनि जी तरक़ी वारी ख़ासि मददगार इरम ख़ालिद चयो त अहिड़नि प्रोग्रामनि ऐं मेला करण जो मक़सदु हथ जे हुनर खे हथी ॾियणु आहे। 3 ॾींहनि वारो सरतियूं संग फेस्टिवल अॼु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। सरतियूं संग फेस्टिवल में हथ जे हुनर ऐं सिंधी सकाफ़त जूं शयूं मौजूदु हुयूं जिते परॾे ऐं ॾेही माण्हुनि ॾिसी तमामु मज़ो माणियो। कैमरामैन मुस्तफ़ा रिंद सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध न्यूज़, कराची।